अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिंगोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइंस। सिंध में मकानी इदारनि जी चूंडनि जो अॼु पहिरियों मरहलो। 14 ज़िलनि में पोलिंग जारी। सुबुह 8 वॻे शुरू थियल पोलिंग शाम 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़फ़े जारी रहंदी। 1000 खां वधीक उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी विया। 9000 पोलिंग स्टेशन से वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। जैकबाद, कशमोर, शिकारपुर, लाड़काने, शहदादकोट, खैरपुर, सखर, घोटकी, शहीद बेनज़ीराबाद, सांगढ़, नौशेरा फरोज, मिरपुखास, उमरकोट, थरपारकर में अवाम पंहिंजे पसंद जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई रहिया आहिनि। सिक्योरिटी के इंतजाम सख्त किया विया आहिनि। कंहिं बि अणवंदड़ वाक़े के मुंहुं ॾियण लाइ फौज ऐं रेंजर्स जे एहलकारनि जो बि गश्त जारी आहे। सिंध अंदर मकानी चूंडन में 946 उम्मीदवार बिना मुकाबले कामयाब थी चुका। काउंसलर्स ऐं यूनियन कमेटीज़ जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जे 887 गडियल सीटन में 135 सीटन ते उम्मीदवार बिना मुकाबले कामयाब। जिले काउंसिल जे 794 सीटन में 107 ते उम्मीदवार बिना मुकाबले कामयाब करार ॾिना विया। टाउन कमेटीज़ जे वार्ड काउंसिल्स जे 694 सीटन में 68 उम्मीदवार बिना मुकाबले कामयाब थी चुका। मुख्तलिफ इलाइक़नि में औरत उम्मीदवार भी मैदान ते लथल आहिनि। कंदकोट में मकानी चूंडन दौरान पीपल्स पार्टी और JUI कारकुनन में झेड़ो। वार्ड नंबर 10 जे पोलिंग स्टेशन से बिनी पार्टियुनि जे कारकुनन में झेड़ो थी पियो। धुरियनि पारां हिक ॿिए ते डंडनि जो वसकारो। 20 खां वधीक ज़ख्मी थी पिया। जहिड़े सबबु पोलिंग रोकी वई। खैरपुर जे वार्ड नंबर 16 में पोलिंग स्टेशन नंबर 30 में पोलिंग शुरू न थी सघी। पोलिंग स्टेशन ते ॾिनल बैलेट पेपर्स जे दॿे में सीरियल्स नंबर जो मसइलो साम्हूं आयो आहे। केतिरनि ई बैलेट पेपर्स तां सीरियल नंबर गायब आहिनि। समूरियूं सियासी पार्टियुनि जे पोलिंग एजेंट्स पारां मसइले सबबु पोलिंग शुरू करण न ॾिनी वई। वोटर्स जो वॾो अंग वोट विझण लाइ इंतज़ार कंदो रहियो। सिंध में मकानी चूंडन की निगरानी लाइ इलेक्शन कमीशन में सेल कायम। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान के तर्जमान चयो आहे। इस्लामाबाद में मरकजी और सूबा इलेक्शन कमिश्नर सिंध जी ऑफिस कराची में मॉनिटरिंग सेल कायम कयो वियो आहे। सिंध के मकानी इलाइक़नि ऐं ॾाखिणी पंजाब में मौसम अॼु सख्त गरम रहंदी। मौसमियात खाते मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सभिनी खां वधीक गर्मी पद दादू ऐं मोहनजोदड़ो में 48 डिग्री रिकॉर्ड कयो वियो। जैकबाद, सिबी, नौकंडी, लाड़काने, रोहड़ी, शहीद बेनज़ीराबाद ऐं खैरपुर में गर्मी पद 47 सेंटीग्रेड रहियो। नाज़रीन हेडलाइन्स ॾिठियूं। इन वक़्तु वठूं था मुख़्तलिफ़